सो प्यारा दोस्तों ही आहे ॾेरो आहे सफ़ा ख़ाली लॻो पियो आहे ऐं ॾिसी रहिया आहियो जेको बिल्कुलु पाणी न पुॻो आहे अञा ताईं बि। इन्हनि खे छॾिणो हुयो जेको तारीख़ ते 19 तारीख़ ते छॾियो न आहिनि, पैसा वठी करे जेको आहे अधे वारा जेको आहे रणी केनाल में छॾनि था, ॿियनि वाहन में छॾनि था, लेकिन जेका हितां जा कामूर आहे यानी करप्ट ऑफिसर आहिनि उहे जेके आहिनि पैसनि ते ठहंदा ऐं पैसनि खां बग़ैर जेको आहे पाणी न ॾींदा। ॾिसो आहे काफ़ी हदूद ताईं जेको आहे साम्हूं कमांदरा दला जेको पाणी खां बग़ैर सुकी रहियो आहे, हिन खे का बीमारी न वठी वञे इन जे करे। हाणे ॾिसो हिन मुंद जो रौनक़ां हूंदियूं आहिनि, पाणी हूंदा आहिनि त रौनक़ां हूंदियूं आहिनि माशाल्लाह। हाणे गैराबाद सारी ज़मीन पई आहे पूरी जी पूरी, ॾेरवा ऐं नरली मैनर सफ़ा बिल्कुलु ख़ाली आहे, पाणी सफ़ा कोन्हे, इन जे करे आबादकार परेशान आहिनि। सो इनशाअल्लाह जेकॾहिं पाणी न छॾियो त एहतिजाज जी बि काल ॾिनी वेंदी। एहतिजाजी असांजो जमहूरी हक़ ऐं क़ानूनी हक़ आहे, उहो कंदासीं। सो दोस्तों वीडियो वधि खां वधि शेयर करो ऐं उमेदु आहे त दोस्तनि खे वीडियो पसंदि बि ईंदी।